असांजा अगला अवॉर्डी आहिनि मिस्टर दीपक केसवानी। दीपक केसवानी जी गुज़िरियल 21 सालनि खां कंप्यूटर ऐं इंटरनेट जे फील्ड में पंहिंजो योगदान ॾिनो आहे। ख़ासि करे असां सिंधियुनि लाइ हिननि घणनि ई वेबसाइट्स शुरू कई आहिनि। हिननि मां सभिनी खां मशहूरु आहे radiosindhi.com, जेकी पहिरियों सिंधी स्टेशन आहे जो 24 कलाक स्टेशन ब्रॉडकास्ट कंदो आहे। दीपक केसवानी जी, प्लीज शेयर अ फ्यू वर्ड्स। मां सभिनी खे ॿुधाइणु चाहींदुमि त रेडियो सिंधी हिकु कोई रवाजी रेडियो कान्हे। हे नए ज़माने जो हिकु स्ट्रीमिंग रेडियो आहे जेको कंहिं ॻोठ, कंहिं शहर या कंहिं मुल्क ताईं महदूद कान्हे, पर दुनिया भर में अॼु माण्हू रेडियो सिंधी ॿुधी रहिया आहिनि। अॼु जनवरी में असांखे 6 साल पूरा थी वेंदा। 6 स्टेशन्स आहिनि, असांखे 24 कलाक हली रहियो आहे। हिते अचण खां पहिरियों मां थोरो डेटा चेक करण जी कोशिशि कई कि केतिरा माण्हू अॼु असांजो रेडियो ॿुधी रहिया आहिनि ऐं किथे किथे ॿुधी रहिया आहिनि। त मूंखे ॿुधाईंदे तमामु ख़ुशी थी थिए कि हिन डिसेंबर जे महीने में लॻभॻि लख माण्हुनि रेडियो सिंधी ॿुधो ऐं लॻभॻि 15 लख मिंटनि ताईं रेडियो सिंधी ॿुधंदा रहिया। ऐं टॉप ते जेके अॼु मुल्क अचनि था, न सिर्फ़ु इंडिया आहे, पर अॼु असां ॾिसूं था कि फ्रांस ऐं स्विट्ज़रलैंड में सिंधी वधी रहिया आहिनि। जाम ॼणनि खे सेंसस जे बारे में ख़बर न आहे सिंधी किथे था रहनि, पर रेडियो सिंधी जे ॿुधंदड़ माण्हुनि जे ज़रिए असांखे ख़बर थी पए कि सिंधी किथे किथे वसिया विया आहिनि दुनिया में। वधीक कुझु न चवणु, मां अॻिते श्री राम जवाहरानी जी ऐं सहयोग फाउंडेशन खे शुक्रिया था कंदुमि कि तव्हां मुंहिंजे मतिलबु महिनत खे हिकु सुञाणप ॾिनी आहे अवॉर्ड ॾेई करे। थैंक यू सो मच, तमामु महिरबानी। सहयोग फाउंडेशन एंड मुकेश शर्मा जी, मैं बहुत आभारी